नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे नौशर फ़िरोज़ खां ख़बर ॾींदा हलूं त टाउन चेयरमैन मिठियाणी इंजीनियर मोहम्मद बख़्श चांडियो ऐलानिया कश्मीर जे अवाम सां इज़हार यकजहती जे लाइ रैली कढी वई। टाउन चेयरमैन मिठियाणी इंजीनियर मोहम्मद बख़्श चांडियो ऐं ख़ालिद हुसैन चांडियो रैली खे ख़िताब कंदे चयो त कश्मीर पाकिस्तान जी शहरग ऐं पाकिस्तानी अवाम जी दिलि ऐं जज़्बो कश्मीरियुनि सां गॾु आहे। पर ज़गीर जे विरहाङे बाद ॿई क़ौमी नज़रिये तहत कश्मीर मुस्लिम आबादी तौरु पाकिस्तान सां गॾु रहण पई चाहे, तॾहिं बि भारत अगराई करे कश्मीर मां हमिलो करे कश्मीर खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणे कश्मीर जी अवाम मथां ज़ुल्म कया पिया वञनि। हिननि कश्मीरियुनि सां मुकमल सहकार ऐं साथ जो वचन पिणु वरजायो आहे, जॾहिं अहिड़े क़िस्म जूं रैलियूं हर हफ़्ते कढण जो पिणु ऐलान कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।